अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त आदमशुमारीअ में सिंध KP ऐं बलोचिस्तान सां वॾी नाइंसाफ़ी कई वई आहे। इहो मामिलो CCI में उथारियो वेंदो। आइन में वाज़े नमूने लिखियलु आहे त सेनेट जूं चूंडूं ॻुझे बैलेट ज़रिए थींदियूं। तंहिं हूंदे बि PTI सेनेट चूंडुनि में रुकावटूं विझी रहियो आहे। ठटे में सैयद एजाज़ अली शाह शिराज़ीअ जे 40 में शिरकत दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो आहे त इलेक्शन कमीशन फॉरेन फंडिंग केस जो फ़ैसिलो ॿुधाए। नून लीग जी मरकज़ी अॻवान मरियम नवाज़ जाती अमरा खां इस्लामाबाद रवानी। सेनेटर परवेज़ रशीद ऐं ॿिया पार्टी अॻवान बि साणसि। नून लीग ज़रियनि मूजिबि मरियम नवाज़ इस्लामाबाद में 3 ॾींहं रहंदी ऐं 19 जनवरीअ ते इलेक्शन कमीशन आॾो PDM जे रथियल एहतजाज बाबति हिकमत अमली बि जोड़ींदी। नून लीग जे तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त सिलेक्टेड करप्ट ऐं नाआला मुल्क ते मरियल आहिनि। तनक़ीद उहे करे रहिया आहिनि जेके लाहौर मां कचरो बि खणी नथा सघनि। लाहौर में तक़रीब खे ख़िताब कंदे मरियम औरंगज़ेब चयो त नून लीग अॻवाननि हिक पाईअ जो हिसाब ॾिनो, आवाम जे पैसे खे अमानत सम्झी ख़र्च कयो। मौजूदा हुकूमत में कॾहिं बिजली, पेट्रोल, गैस त कॾहिं खंडु महांगी थियण जी ख़बर अचे थी। फॉरेन फंडिंग सबबि मुल्की मईशत तबाह थी वई। नून लीग अॻवान ख्वाजा सैद रफ़ीद चयो आहे त ख्वाजा आसिफ खे लाॾिले जी फरमाइश ते गिरफ़्तार कयो वियो। गिरफ़्तारियुनि जो एहतिसाब सां को बि वास्तो नाहे। पाकिस्तान में जमहूरियत जे नाले ते आमरियत मड़ियल आहे। सियालकोट में मीडिया सां ॻाल्हाईंदे नून लीग अॻवान चयो त PDM हुकूमत खे केराए पंहिंजी हुकूमत क़ाइमु करण न पर आइन ऐं कानून जी हुकुमरानी आहे। गिरफ़्तारियूं असांजे नज़रिए खे मज़बूत कनि थियूं। मुल्क खे हलाइण ॿारनि जी रांदि न आहे। ख़ासि मुआविन शहबाज़ गिल चयो आहे त गॾिजी फुरलुट करणी हुजे त जमहूरियत ॿी सूरत में आमरियत। हाणे ही विखर न विकामंदो। ज़रदारी ऐं मौलाना जी इमामत नून लीग दरबारी कहिड़े नज़रिए जी ॻाल्हि करे रहिया आहिनि। पंहिंजे बयान में ख़ासि मुआविन चयो त हिकु चोर ॿिए जी सफ़ाई ॾेई रहियो आहे। ख्वाजा आसिफ जे मुलाज़िम जे अकाउंट मां 40 करोड़ रुपया निकिता आहिनि। अवाम जे नाले ते फुरलुट कंदड़ ख्वाजा आसिफ जा 46 बैंक अकाउंट बि आहिनि। अवामी पैसा फुरींदड़ जमहूरी चैंपियन बणिजी विया आहिनि। पंजाब जे वॾे वज़ीर जी ख़ासि मुआविन फिरदौस आशिक़ अहवान चयो आहे त PTI जो मुक़ाबिलो ऑल पाकिस्तान करप्शन एसोसिएशन सां आहे। टेक्सटाइल इंडस्ट्रीअ जे 13 सालनि खां पोइ मुकमल बहाली थी आहे। एक्सपोर्ट में 8 सालनि खां पोइ वाध ऐं करंट अकाउंट 20 सालनि खां पोइ सरप्लस थियो। ट्वीट कंदे ख़ासि मुआविन चयो त मौजूदा हुकूमत भारती साज़िशूं दुनिया अॻियां वाउखियूं कयूं। वज़ीर एज़म जे करप्शन ख़िलाफ़ जहाद सबबि क़ौम फौरन जूं दाऊं ॿुधी रही आहे। नून लीग अॻवान उज़मा बुखारीअ चयो आहे त PTI जे 2.5 सालनि दौरान अरबे रुपयनि जो कर्ज़ो वरितो वियो ऐं समूरा पैसा मुख़ालिफ़नि ख़िलाफ़ इंतकामी कार्रवाइयुनि ते ज़ाया करे छॾिया। फिरदौस आशिक़ अहवान जे बयान ते रद्द अमल ज़ाहिर कंदे उज़मा बुखारीअ चयो आहे त कप्तान जो पाकिस्तान ब्राज़ील खां पोइ करप्शन जे आलमी रेटिंग ते 2 नंबर ते आहे। पीरगोठ पुलिस 1 हफ़्ते गुज़रण बावजूद मासूम न्याणी मोनिका खे वहशत जो निशानो बणाए बेदर्दीअ सां क़त्ल कंदड़ क़ातिलनि जो पतो लॻाए न सघी। वारसनि जे ख़दशे बैदि हवेलीअ जा आबिद शाह ऐं हामिद शाह शिराज़ी बि जांच में शामिल। वारसनि जा बयान कलमबंद करे वधीक 83 माण्हुनि जा DNA सैंपल वरिता विया। SSP खैरपुर चयो आहे त वारसनि जे मुतालबे ते राशिदी पीरनि खे बि जांच में शामिल कयो वियो आहे। हेल ताईं 373 माण्हुनि जा सैंपल वठी लेबोरेटरी उमाणे विया आहिनि। अंगारे खां DNA रिपोर्ट्स अचणु शुरू थी वेंदियूं। 15 शकी जवाबदारनि खे बि गिरफ़्तार कयो वियो आहे। सिंध ऐं पंजाब में कोहीरे सबबि केतिरनि ई शहरनि में रोड हादसा। हिंगोर जा वासी कुटुंब जे 4 भातियुनि समेत 8 ॼणा फौत ऐं 30 खां वधीक ज़ख़्मी। दौलतपुर सफ़न वेझो बाईपास ते कोहीरे सबबि 10 खां वधीक गाॾियूं टकराइजण जे नतीजे में 2 ॼणा फौत ऐं 20 ॼणा ज़ख़्मी। काज़ी अहमद वेझो ट्रालर ऐं वैन टकराइजी वियो। 1 ॼणो फौत, 5 ज़ख़्मी। रोहिड़ी वेझो माचको वेंदड़ कोच कल्टी थी पई जंहिं सबबि 1 मुसाफ़िर फौत। हिंगोर जा वासी कुटुंब जी कार टोबाटेक सिंघ में ट्रालर सां टकराइजी वई। डॉक्टर साइमा मेमण, पुट हुज़ैफा मेमण ऐं धीउ हिफ़्ज़ा ऐं भाइटी इंशिरा समेत 2 ॼणा फौत। डॉक्टर ज़ुबैर मेमण ऐं संदसि 7 वरियनि जो पुट हमज़ा ज़ख़्मी। टग ऑफ वार एसोसिएशन सिंध पारां सिंध जे 6 डिवीज़न कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणो, मीरपुर ख़ास ऐं शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जे छोकिरियुनि जे 2 ॾींहंनि वारी टूर्नामेंट बिलावल स्पोर्ट्स स्टेडियम में मुनक़िद कई वई, जंहिंजो इफ़्तिताह नवाबशाह प्रेस क्लब जे सदर ज़ुल्फ़कार अली ख़ासकेली कयो।
जॾहिं त इफ्तिताही तक़रीब में सेक्रेटरी सिंध सगावार जावेद इकबाल, मोहम्मद कलीम, शफ़क़त मकानी, हुमेरा सिद्दीक़ी, आयशा इरम बि मौजूद। जंहिं मौक़े ते प्रोग्राम में महिमान ख़ासि ज़ुल्फ़कार ख़ासकेली ऐं ॿियनि चयो त सगाफ़ार वार कुझु वक़्तु रांदि ख़तमु थी वई हुई, पर हाणे उनखे ॿीहर उजागर करण लाइ हीअ टूर्नामेंट कराई पई वञे ऐं छोकिरियुनि खे रांदि जे मैदान में मौक़ो पिणु ॾिनो पियो वञे। ऐं हुननि चयो त जेकॾहिं सिंध हुकूमत ऐं सरहदीअ वारा असांजी मदद कनि त हीअ नियाणियूं मुल्क जो नालो रोशन करे सघनि थियूं। नौशर फ़िरोज़ जे तारीख़ी शख़्सियत उस्ताद मरहूम खैर मोहम्मद पठान जी यादि में हिकु तक़रीब सैयद अली अहमद शाह जी सदारत हेठि मुनक़िद कई वई। इल्म, अदब, फ़न ऐं सहाफ़त सां लाॻापियल शख़्सियतुनि खेनि ख़िराज तहसीन पेश कई। सैयद अहमद शाह चयो त असांखे फ़ख़ुरु आहे जो असां उस्ताद खैर मोहम्मद पठान जी शफ़क़त सां हिन मक़ाम ते पहुता आहियूं, जंहिंमें नेशनल प्रेस क्लब नौशर फ़िरोज़ जे सदर नोमान चन्ना, एम ज़फ़र तगर, प्रोफेसर जावेद जोकियो ऐं शहर जे मुअज़्ज़िज़ शख़्सियतुनि शिरकत कई। पटीदन पाकिस्तान तहरीक इंसाफ़ यूथ विंग सूबाई अॻवान इम्तियाज़ अली राजपर, सिटी सदर आबिद लाशारी ऐं ॿियनि PTI अॻवान नुसरत कैनाल पटीदन खां फुल रोड ते अवाम जे ख़िदमत लाइ PTI जी ऑफिस खोले छॾी, जंहिंजो इफ़्तिताह ख़ालिद मियां राजपर ऐं ॿियनि कयो। हैदराबाद बल्दिया जे लापरवाहीअ सबबि रोड, गलियूं ऐं मुहला गंदे पाणीअ जो तालाह जो ॾेख ॾेई रहिया आहिनि। मार्केट, कोहिनूर, रेशम गली, हुसैनाबाद ऐं घणनि ई इलाइक़नि में नालियुनि जो गंदो पाणी रोडनि ते अचण सबबि शहरी सख़्तु परेशान। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।